स्क्रिप्ट राइटिंग नंबर 1, अदायगी नंबर 1, आवाज नंबर 1, डायरेक्शन नंबर 1, नाटक में टेक्निकल नॉलेज नंबर 1। ये सब क्वालिटी सिंधी रंगमंच जी दुनिया में एक शख्स वटि हुयूं। उन शख्सियत जो नालो आहे सदा हयात श्री जसवंत कुमार। हाँ दोस्तों, जसवंत कुमार सिंधी रंगमंच जो एक नंबर 1 ऑलराउंडर कलाकार हो। जसवंत कुमार जो जन्म 1 जून 1951 ते उल्हासनगर में थियो। हिनखे मिट माइट ऐं दोस्त प्यार में जसू जसू करे सॾींदा हुआ। जसवंत कुमार हेॾो वॾो नालो, मां चवंदो हुआसि तुंहिंजो नालो अथई जसू। पोइ असां 1970 में हिकिड़ो पोस्ट कार्ड मिलियो मूंखे ऐं जसवंत खे। उन में लिखियलु हो कलाकार घुरिजनि, सिंधी कलाकार घुरिजनि। उहो ॼाणाणीअ जे ग्रुप मां आया हुआ असांखे, असां ॿई विया हुआसीं। उते मुंहिंजी जसवंत सां पहिरीं मुलाक़ात थी हुई। जसवंत खे रोल ॾिनो वियो हो मैनेजर जो, मूंखे रोल ॾिनो वियो नौकर जो। मां जसवंत खां पुछियो तूं मैनेजर कंदे या नौकर जो कंदे? चई न मां मैनेजर ठीकु आहियां, लंबो आहियां लंबो। जसवंत सां गॾु असां किथे बि वेंदा हुआसीं, असांजो एॾो ख़्यालु रखंदो हो। किथे बि रमेश, कॾहिं करनाणी कोन चवंदो मूंखे, चवंदो रमेश। मां चवंदो तूं यार सभिनी सां नालनि में तो। मुंहिंजो मामो हूंदो जीवन गुरसाणी, उन खे बि चवंदो जीवत। अड़े मां चवंदो तूं हा हेॾो वॾो अथई, तूं हिनखे जीवत कीअं थो चई? चई न ड्रामनि में असां सभु हिकु आहियूं, ड्रामनि में मूंखां केरु वॾो कोन्हे, मूंखां केरु नंढो कोन्हे। पोइ मां हुनखे जसवंत खे ॾाड़ीअ ते बि हीअं हथु पियो लाहींदो, पोइ खिलंदो। हुनजो खिलण ई अलॻि हो, सभिनी ॻाल्हियुनि में सुठो हूंदो हो। दोस्त त दोस्त हो। बसि मां चवंदुसि जसवंत यार तूं किथे बि वें, असांखे त छॾे त वें, पर जिते बि हुजी ख़ुशि हुजी, आबाद हुजी यार। बसि मुंहिंजी एतिरी दुआ अथई तोखे। नंढी उमिरि में ई हुनखे सिंधी नाटकनि करण जो शौक़ु हो। इन करे हू हर आर्तवार ते उल्हासनगर जे बालकनि जी ॿारीअ ते वेंदो हो, जिते नंढनि ॿारनि खे सिंधी साहित्यकारनि, सिंधी शूरवीरनि ऐं देशभक्तनि जे ज़िंदगीअ ते नंढा नंढा नाटक कराया वेंदा हुआ। वक़्त अनुसार नाटक कंदे कंदे जसू कॾहिं जसवंत कुमार थी वियो, ख़बर ई न पई। शानू, तूं मूंखे ॿुधाए त सही त जसवंत सां तुंहिंजी मुलाक़ात कॾहिं कीअं थी? जसवंत सां मुंहिंजी मुलाक़ात मां सम्झां थी 1979 में थी हुई, जॾहिं मूं नओं रमेश दाजानी सां कमु करणु शुरू कयो हो। ओके। उन खां पोइ जसवंत जॾहिं पंहिंजो ग्रुप शुरू कयो, थिएटर वालास, कला सिंधु थिएटर वालास, ॿई शुरू कया हुआ। उन बैनर तले उन्हनि जोइत पंहिंजी शुरू कयो हो। ऐं हुन में मूंखे हिकु रोल ॾिनो हो मॉडल जो, ऐं उहो जसवंत जो प्ले ॾाढो सुपर डुपर हिट थियो हो। उन खां पोइ वरी असां पंहिंजी मां स्टडीज़ में पूरी थी वियसि, छाकाणि त उन वक़्तु मां 7th 8th में पढ़ंदी हुअसि। उहे उन खां पोइ वरी जसवंत मूंखे कंहिं बैंक जे प्ले लाइ कोटियो हो। उहो बि सुठो हुयो ॾाढो, ऐं असांखे प्राइज़ बि मिली हुई। वरी जसवंत 1986 में ज़रूरत आहे घोट जी शुरू कयो, जंहिंमें मूंखे उन्हनि सेंट्रल कैरेक्टर ॾिनो हो, ऐं उहो बि प्ले असांजो ॾाढो सुपर डुपर हिट थी वियो। मूं वकील जो रोल कयो हुन। हा, मूंखे यादि आहे। ऐं पोइ डायरेक्टर आर्टिस्ट जे विच जो रिश्तो कॾहिं प्यार में बदिलजी वियो, ख़बर ई न पई। ऐं 90 में असांजी शादी थी। मां इन रामचंद्र जा टुकड़ा टुकड़ा करे छॾींदुसि, हुन जूं ॿई अखियूं कढी कारनि कुतनि खे खाराए छॾींदुसि। अरे थदो गंगू तेली, मां सच थो चवां रेवाचंद्र, लॻाम कोन्हे थो, पर मूं जहिड़ो खारबाज़ माण्हू तोखे सॼी दुनिया में कोन मिलंदे। मां सच थो चवां, तूं मूंखे सुञाणी कोन। अरे तुंहिंजे भेण खे सुञाणे पूरो करिया त तोखे सुञाणण जो वारो अचे न। हाणे लहो हेठि त थधो दिमाग़ सां वरी सोचूं माण्हुनि वांगुरु। जे न तो में सचमुच का शक्ति आहे त इन गंगूअ खे थोड़ो करे छॾ। हिननि खे वरी छा थियो? छा थियो? हेॾा छा थियो? अरे दरवाज़ा खोलो, ॿुधायो छा थियो?
चाहते हो? जसवंत कुमार पंहिंजो पाण में हिकु थिएटर हो जंहिंमें उहे सभु गुण मौजूद हुआ जेके हिकु बहितरीन नाटककार में हूंदा आहिनि। उन सां गॾु रही केतिरनि ई कलाकारनि थिएटर जे अलॻि अलॻि पहलुअनि खे सम्झियो ऐं सिखियो, जीअं त रमण राजपाल, अनिल सदानी, आशा रोहिड़ा, जूली तेजवानी, राकेश कारड़ा। मौक़ा त इलाही मिलिया, जेका मौक़ा मिलिया उन्हनि सां उन मूंखे ॾेखारियो। पथर मां हीरो ठाहिणु उन ई कयो, घसे घसे करे सुठे नमूने सां असां सपननि जे सौदागर जहिड़े प्ले ताईं पहुतासीं। ऐं सच पुछिजे त अनटाइमली थी वियो, सोचियो बि कोन होसीं कि अहिड़े वक़्त में कॾहिं असांखे छॾे वञे। उन खां पोइ बि कॾहिं ईअं थींदो कि भई अञा आहे, अञा दिलनि में आहे, निकितो न आहे, न दिमाग़ मां निकितो आहे, दिलि मां निकितो आहे। भॻवानु महिर कई, उन खां पोइ थोरा मां पंहिंजा प्लेस बि डायरेक्ट कया त हर वक़्तु उहो ई यादि ईंदो हो कि भई जसवंत हीअं कंदो, जसवंत हीअं कराईंदो, जसवंत हूअं कंदो, जसवंत जो नालो कॾहिं निकिरंदो ई न हो। मूंखे यादि आहे जोए त पंहिंजी जेको प्ले हो जेको जॉइन कयो 1980s में, त जोए त पंहिंजी में मूं बि टिल्लूअ जो रोल कयो ऐं जसवंत जेको डायरेक्टर हो वो ईअं डायरेक्टर न हो भाई मां डायरेक्टर आहियां एंड आई एम द डिक्टेटर। ही वाज नॉट अ डिक्टेटर, ही वाज अ डायरेक्टर। ऐं उनखे पंहिंजे कलाकार जी हर ज़रूरत जे बारे में ध्यानु रखंदो हो। मूंखे हिकिड़ो किस्सो यादि थो अचे शानू, त मां उन ॾींहंनि में स्मोक कंदो हुउसि त मुंहिंजी तमामु आई वॉज एडिक्टेड। त मूंखे हलंदे शो में जसवंत एतिरो ख्यालु रखंदो हो भाई नरेश हींअर कहिड़े विंग मां एग्ज़िट कंदो, त जीअं ई मां एग्ज़िट जंहिं विंग मां कंदो हुउसि उते अची दुखायल सिगरेट जले बीहंदो मुंहिंजे लाइ, त जीअं मां उहो स्मोक कयां ऐं ॿिए सीन ते वञा। बिकॉज हिनखे ख़बर हुई त जे हिनखे इहो कश न मिलियो त हिनखे कैरेक्टर में असरु थींदो। त उन हद जो ख़्यालु रखणु मूंखे नथो लॻे त मां जेतिरनि सां बि कमु कयो आहे एतिरो परफेक्शन, एतिरो ध्यानु कंहिं बि डायरेक्टर कंहिं कलाकार जो रखियो हुजे। अरे ही छा आहे, हीअं कीअं वेठो आहीं? कीअं विया? अरे ये टंगू पारे वञा नालू। अरे मूंखे कहिड़ी ख़बर, अॻ में कॾहिं वेठो आहियां छा? त मां त ॿुधायां न, बंदि करिए, बंदि कर। गोॾा बंदि बंदि आहिनि। ऐं हाणे ॿई हथ ॿिन्ही गोॾे जे विच में। अरे छा थो करी यार, उते मथे दी सर, मथे दी सिधो दी। तूं हिकिड़ो कमु कर, इहे टंग इन टंग ते हीअं चाढ़े, टंग ते टंग चाढ़े, हा ईअं। हा हाणे हिकिड़ो हथु हीअं टेड़ो करे, ॿियो हथु वरी हुनजे मथां हीअं कर। हा भुजा न ॾे गॾु, हा नज़ाकत सां, नज़ाकत। हा 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 हाणे कंधु हेठि। अरे एॾो हेठि न बाबा, किली अथई त कंध में, मथे मथे कंधु मथे सिधो। हाणे वरी हथु रख स्टाइल में। हा हाणे कंधु थोरो हेठि, हा हाणे थोरो मथे मथे मथे। हा नज़र हेॾा हेॾा हेॾा, ईअं। थारी तबियत कीअं आहे? तबियत त ईअं बिल्कुलु ठीकु आहे, पर लॻनि था कन थोरा ॿोड़ा थी विया आहिनि। सुबुह जो वियो संगीत सम्मेलन में, वॻी पियो वाइलनि, पर मूंखे तंबूरे जो आवाज़ पियो ॿुधण में अचे। तंबूरो? हाय ताए, माझे टिल्लू कुठे आए? ये केरु आहे? ये कहिड़ी ॿोली पई ॻाल्हाए? हे भाई, तुम फिर वापस आई? मुझे मेरा टिल्लू चाहिए। पर दिया ना तुमको तुम्हारा टिल्लू, कितनी बार देगा? वो तो डॉक्टर है, माझा टिल्लू तो टिल्ली हो गया। टिल्लू टिल्ली हो गया? ए भाई, कौन तुमको बोला कि तुम्हारा टिल्लू टिल्ली हो गया है? वो डॉक्टर हमको बोला, तुम्हारा जोरू भाग गया ना, इसलिए तुमने टिल्लू को टिल्ली बना दिया। ये तो घोड़नि जो डॉक्टर है ना? ये तो टिल्लू है। हाँ, ये तो टिल्लू है। त पोइ अॻूणो छो पई थिए त मां घोड़नि जो डॉक्टर आहियां? ॾिसो जॾहिं इंसान जा कन ख़राब हूंदा आहिनि न त हुनखे हर सुरीली बीन जो आवाज़ तंबूरे ॿुधण ईंदो आहे। According to me, Jasu was Kishore Kumar of Sindhi theatre, very multi-talented. जीअं किशोर कुमार पाण राइटर प्रोड्यूसर डायरेक्टर हो, तीअं असांजो जसू बि राइटर प्रोड्यूसर डायरेक्टर लच्छू गेई सां गठो वेही करे म्यूज़िक बि उनखे साथ असिस्ट कंदो हो।
लाइटिंग पाण डिज़ाइन कंदो हो, पाण ऑपरेट कंदो हो, एंड ओवर एंड अबो ही हिमसेल्फ वॉज अ वेरी गुड एक्टर। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां त मूंखे ईअं लॻंदो आहे आफ्टर हिज डिमाइज़, हुन वञण खां पोइ मुंहिंजो सिंधी थिएटर मां इंट्रस्ट निकिरी वियो आहे। ऐं ॿी हिन जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी वणंदी हुई, को बि प्ले लिखंदो उन खां पहिरीं आर्टिस्ट जी कास्टिंग करे छॾींदो हो। मूंखे यादि आहे हिकिड़ो हनीमून द हैरो, उन प्ले में मुंहिंजा के हिकु डायलॉग हो, माण्हू आई की न केरु आई, उहो जॾहिं डायलॉग मां चवंदो हुउसि ॾाढो फ्लो सां चवंदो हुउसि। पोइ मूंसां जसवंत जेके त मूंसां इहो शेयर कयो त हीअ तुंहिंजी आदत आहे, ऐं पोइ रियलाइज़ मूं कयो सचुपचु मुंहिंजी आदत आहे। मां चवंदो आहियां अरे माण्हू आई केरु आई। ॾाढो मिस कंदो आहियां जसू कुमार खे, भॻवानु उन आत्मा खे शांती बख़्शे, जिते बि हुजे शायदि सुखी हुजे। ॿियो बि तमामु सुठो किस्सो थो यादि अचे मूंखे, असां बड़ौदा वियासीं शो करण। बड़ौदा जॾहिं असांजो रहण जो बंदोबस्तु रहण जो बंदोबस्तु ख़राबु हो ऐं बिल्कुलु असांखे मिड़े ई भई पारूथन वांगुरु असांखे हुते रहायो हुयऊं कंहिं धर्मशाला में। पर जसवंत खे जॾहिं इहो लॻो त मुंहिंजा कलाकार हिते कंफर्टेबल न आहिनि, उन पंहिंजनि पैसनि सां असांखे रूम्स बुक कराया, असांखे कंफर्ट ॾिनई। उन खां पोइ असां ॿिए ॾींहुं उहो शो करण वियासीं, पर बदकिस्मतीअ सां उन शो वारे राति माना 7 बजे असां शो शुरू करण वारासीं, 6 बजे मुंहिंजो एक्सीडेंट थी वियो ऐं मुंहिंजे पेर में फ्रैक्चर थी पियो। शो खे रोके करे ऐं उन ॾींहुं ॿी बि बदकिस्मती हुई जो उते डॉक्टर ई न हुआ, उन ॾींहुं का हड़ताल हुई डॉक्टरनि जी, पर जसवंत पाण मूंखे हीअं कच्छ में खणी मूंखे यादि आहे विहारे करे मूंखे डॉक्टर वटि भॻो आहे। उन खां पोइ मूंखे प्लास्टर कराए ऐं पोइ मूं विंग्स में अची करे वेही करे इमीडिएट रिप्लेसमेंट कईसीं ऐं पोइ शो पूरो कयोसीं असां। बिल्कुलु मूंखे यादि आहे। जसवंत कुमार न फ़क़ति नाटक अनुवाद कया ऐं लिखिया, पर उन्हनि जी हिदायतकारी बि कई त पंहिंजनि ऐं ॿियनि जे नाटकनि में बहितरीन अदाकारी ऐं लाइटिंग पिणु कई। जसवंत कुमार जा असलूका पंहिंजा लिखियल नाटक इंसानी ज़िंदगी जे काफ़ी क़रीब आहिनि। अरे जंहिं ज़ाल जे मन में पंहिंजे मर्द जे लाइ टके जी इज़त कान्हे, सा ज़ाल कहिड़ी कम जी? बस ख़तम सो ख़तम। तव्हां वेठा खामोशूं हणो, मां त ॾियण वारी न आहियां। इस मोटो मां चवे थो तूं सिध में न अच ऐं चई छॾ हिकु दफ़ो कंचू आए छाजू काका छा थियो तव्हांखे? छा थियो तव्हांखे? हाय हाय छा थियो? हेॾा दफ़ा चयो मां त रड़ियूं न कयो। वासी पुट के डॉक्टर खे फोन त कर। डॉक्टर खे न, महाराज खे फोन कयो। हींअर असीं हलियासीं। राम राम। मूं जेको बि सिखियो आहे, आई मीन थिएटर में मूंखे एक्टिंग जे क्षेत्र में मूंखे जेतिरी बि ॼाण आहे मूं जसवंत खां ई सिखियो आहे। न सिर्फ़ तो पर मूं बि ऐं अहिड़ा घणा ई कलाकार आहिनि जिन जसवंत खां घणो ई कुझु सिखियो हो। जसवंत जे बारे में हक़ीक़त में जेतिरी बि उनजे बारे में तारीफ़ कई वञे या उनजे बारे में ॻाल्हायो वञे उहो घटि थींदो। हुननि मां हिकु त मां टेक्निकली ॻाल्हियूं बि सिखियूं, जेको हुननि जो लाइटिंग ऑपरेटिंग करण जो सिस्टम हूंदो हुयो। जेको नाटक सरदू में हुननि जेका लाइटिंग ॾिनी हुई कॾहिं न विसरंदी। ऐं हुननि ॿिए नाटक में मां जंहिंमहिल लाइटिंग हुननि खे ऑपरेटिंग कंदो ॾिसां पियो, जेके हुननि जा हथ लाइटिंग ते घुमंदा हुया, मां बि टेक्निकल अॼु कंदो आहियां, जाम कोशिशि कंदो आहियां उन्हनि वांगुरु हथ घुमाइण जी, पर कॾहिं बि पॉसिबल न आहे। जसवंत सर, तव्हां हमेशह जीअं मूंसां गॾु आहियो, गॾु ई रहिजो, तव्हांजी आसीस मूंसां गॾु हुजे। He was very good human being. Undoubtedly, he was a very good human being. अरे असां रिहर्सल्स ते, मूंखे यादि आहे रिहर्सल्स ते असां जेतिरी बि मस्ती कयूं असांखे छूट ॾींदो हो। उनजी इहा बात हुई, जॾहिं रिहर्सल ते हूंदा हुआसीं त ही यूज़ टू ट्रीट मी एज एन आर्टिस्ट। हीअं न तूं मुंहिंजी जोइ आई त तूं कुझु बि करे सघंदी। इहा प्लस पॉइंट हुई। हा, त रिहर्सल्स में हुननि मूंखे हमेशह हिकु आर्टिस्ट सम्झो। चवंदो जोइ आई मुंहिंजी, पर उहा घर में, पर हिते जिते रिहर्सल था कयूं तूं मुंहिंजे लाइ हिकु आर्टिस्ट आहीं। ऐं मूंखे तड़का बि ॾींदा हुआ बाक़ाइदे, आई डू सम मिस्टेक मूंखे चवंदा न तूं मुंहिंजी जोइ घर में आई, हिते तूं मुंहिंजी आर्टिस्ट आहीं। Excuse me.
मां डॉक्टर झूलेलाल घोड़नि जो डॉक्टर। डॉक्टर त छा कोई बीमार आहे? ख़बर न आहे ऐं जे हूंदो बि त पंहिंजे कम जो न आहे। जी? तव्हां घोड़नि जो डॉक्टर आहियो न? घोड़नि जो? तव्हां? मां शीला गिदवाणी। अच्छा अच्छा, प्लीज टू मीट यू मिसेस गिदवाणी। मिसेस ना मिस। अच्छा, पोइ त वेरी प्लीज टू मीट यू मिस गिदवाणी। ॾिसो कंहिंखे ॿुधाइजो न, मां तमामु कम जो माण्हू आहियां। तव्हांजो कहिड़े माण्हू में कहिड़े क़िस्म जो कहिड़ो बि कमु हुजे मां चपटी वॼाए करे सघंदो आहियां। ऐं जसवंत खे पंहिंजे कलाकारनि ते अटूट विश्वास हूंदो। बिल्कुलु अटूट विश्वास। मां छा थो चवां, हुनखे इहा ख़बर हूंदी भई जे रिहर्सल में मुंहिंजा कलाकार मस्ती कनि था त उहो उन ते ध्यानु ई न ॾींदो। इन ते मूंखे हिकिड़ो तमामु सुहिणो किस्सो यादि थो अचे। दादा गोबिंद माली जो हिकिड़ो सीरियस प्ले हो। असां सीता सिंधु भवन में रिहर्सल तय कयूं ऐं उन रिहर्सल जे दौरान असां खिली खिली हूंदा। असां उहो सीरियस डायलॉग्स कॉमेडी टाइप में पिया कयूं, असुल खिली खिली हूंदा पिया थियूं। त दादा माली तमामु टेंशन में अची विया त भाई मुंहिंजे प्ले जी ॿेड़ी था ॿोड़नि तुंहिंजा कलाकार। जसवंत खे चयो, जसवंत उन्हनि खे हिकु ॻाल्हि चई त ही हिते जेतिरो खिलनि था ओतिरो ई सुहिणो तव्हांजो शो कंदा, इहा गारंटी मुंहिंजी आहे। त एतिरी क़दुरु उन्हनि खे पंहिंजे कलाकारनि ते विश्वास हो। बराबरि आहे। असां बैंड्रा में असां फेस्टिवल कयोसीं 8 ॾींहंनि जो। आई होप यू रिमेंबर। 8 ॾींहंनि जो फेस्टिवल कयोसीं। स्पॉन्सर असांखे घटि पैसा ॾिना। बिल्कुलु यादि आहे मूंखे। त सभिनी कलाकारनि बि जसवंत जो साथ ॾिनो ऐं उन्हनि 8 ॾींहंनि जे फेस्टिवल जे लाइ जसवंत खां कंहिं बि ₹1 न वरितो। इहा डेडिकेशन हूंदी हुई असांजी। इहा असांजी फैमिली बॉन्डिंग हुई। दिस शोज़ त कीअं कलाकार जसवंत सां गॾु ॻंढियल हुया। उनजे हर दुख सुख में उनखे जेको बि प्रॉब्लम ईंदो हुयो असां बि साथ ॾियण जी कोशिश कंदा हुआसीं। मूंखे सभु यादि आहे। He wrote drama for Megani as well as Jainani. Jainani ये सब कॉमेडी प्ले लिखी ऐं जो जले जेको लिखियो मेघाणी लाइ, इट वॉज समथिंग वेरी ग्रेट प्ले। त मूं जसवंत खां पुछियो, यार तो कॉमेडी राइटर आहीं, इहो अहिड़ो सेंसिटिव प्यार भरो ड्रामो तो लिखियो कीअं आहे, किथां तो कई आहे हिन जी बम मिली? मूंखे चई ही मूं ड्रामो जॾहिं मराठी में ॾिठो, देन आई रियलाइज़ इट इज़ माई फैमिली ड्रामा। जसवंत ऐं मुंहिंजो रिश्तो दोस्तनि खां बि वधीक हो। ही कुड कम टू माई हाउस इन माई एब्सेंस ऑल्सो। माई फैमिली टुक हिम एज वन ऑफ द मेंबर ऑफ आवर फैमिली। हाँ ट्रोमा, तू टॉस कर। टेल मुंहिंजो, टेल मुंहिंजो, टेल मुंहिंजो, टेल मुंहिंजो, टेल मुंहिंजो। चल चल, टेल त मुंहिंजे राजा जो, टेल त मुंहिंजे राजा जो। रख पंहिंजी पुछड़ी पाण वटि। हा त मन्नू भैया टॉस करियां? घटि में घटि हिन मौके ते त भव न बणाए जे मां खटी पवां त। दीपक, अरे तू छॾ हिनखे, तू टॉस कर। मन्नू भैया टॉस करियां? कर मुंहिंजी मां। मां? सॉरी अम्मा। अगेन सॉरी। लूमा डार्लिंग। दीपक, तू छॾ हिनखे, छाहे अंग्रेजी पढ़ियल आहे न, सिंधी घटि ईंदी अथसि। तू टॉस कर। ठीक आहे। सो 1 2 and 3। जसवंत कुमार चवंदो हो, नाटक मुंहिंजी ज़िंदगी आहे, नाटक मुंहिंजी ज़ाल आहे, नाटक मुंहिंजो प्यार आहे, नाटक मुंहिंजो ॿार आहे। He was good father, good husband। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं हू हॉस्पिटल में हुआ त मूंखे चयो, शानू मूंखे पंहिंजे कलाकारनि खां माफ़ी घुरणी आहे। मूंखे यादि आहे तूं बि आयो हुई, निर्मल अंकल हुआ हॉस्पिटल में, तॾहिं तोखे बि यादि हूंदो शायदि त हिननि चयो। वो तोखे यादि आहे वो हिन छो चयो हो? हाँ, मूंखे लॻे थो त शायदि हू पंहिंजो वरसो कंहिंखे ॾेई न सघिया। राइट, इहा ॻाल्हि हुन कढी हुई। ऐं उन्हनि केतिरो टैलेंटेड हुआ, पर हुन पंहिंजो पाण खे सिर्फ़ु सिंधी स्टेज में ई रखियो, ॿाहिरि हुननि कमु ई न कयो।
बसि उन्हनि सोचियो कि मां पंहिंजी कम्यूनिटी लाइ कुझु कयां। हालांकि चाहे हा त चाहे करे हा त सघे हा तमामु कुझु करे ऐं उहो सघे हा। तमामु सक्सेसफुल हुजे हा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सिंधी रंगमंच ते जसवंत जहिड़ो हिदायतकार कलाकार शायदि ई ॿियो कोई मिले, शायदि ई कोई ॿियो अची सघे, शायदि नरेश। सिंधी रंगमंच ऐं ज़िंदगीअ में नाटकनि जी कशमकश में ही शख्स विलोड़जी वियो ऐं 30 जून 2004 ते हुन सिंधी रंगमंच ऐं दुनिया जे रंगमंच खे अलविदा कयो। असां जेको कुझु जसवंत खां सिखियासीं उहो अॼु बि असांखे सिंधी रंगमंच ते कमु अची रहियो आहे। बिल्कुलु। ऐं हाणे हू पाण त न आहिनि पर हुननि जूं मिठियूं यादियूं असांजे दिलि में हमेशह ज़िंदा रहंदियूं। शानू, तोखे यादि आहे त जॾहिं बि असां ग्रुप में गॾु हूंदा हुआसीं त जसवंत हमेशह हिकिड़ो गानो गुनगुनाईंदो हो, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। यादि अथई? बिल्कुलु। अॼु हुनजी यादि ॾाढी थी अचे ऐं उहा यादि जीअं तो चयो हमेशह हमेशह लाइ असांजे दिलि में ज़िंदा रहंदी। जसवंत कुमार भले जिस्मानी तौर असां सां गॾु कोन्हे पर हू सदा हयात रहंदो पंहिंजनि कयल ऐं लिखियल नाटकनि में। सिंधी रंगमंच ऐं असां सभु सिंधी कलाकार अहिड़े मल्टी टैलेंटेड शख्स खे सलाम था कयूं।